इश्यूज़ बराबरि मसइला जे सिलसिले में अॼु हाज़िर आहियां। गुज़िरियल ॾींहुं इहो थियो आहे त नसरुल्ला गॾाणी मीडिया जो माण्हू जेको क़तलु थियो हो, उन क़तल जे इल्ज़ाम में कुझु माण्हू उते तर जा जेके बाअसर माण्हू, जेके पाण वॾा माण्हू चऊं या वॾेरा चऊं, सरदार चऊं, उहे ऐं उन्हनि जा कुझु माण्हू ॿुधण में आयो आहे त हाई कोर्ट में आया हुआ, सिंध हाई कोर्ट कराची बेंच में आया हुआ पंहिंजी हिफ़ाज़ती ज़मानत कराइण, प्रोटेक्टिव बेल वठण लाइ। हाणे उन बेल जे सिलसिले में जॾहिं हू आया त जीअं त इन सिलसिले में नसरुल्ला गॾाणी जे क़तल जे सिलसिले में सिंध सॼी सरापा एहतजाज, वॾो गोड़ थियो आहे। माण्हुनि वॾेराशाही ऐं उतां जे इंतिज़ामी सूरत इंतिज़ामी जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु वॾी माण्हुनि हाय कोड़ा कया, वावेला कया त अहिड़ो माण्हू बाशौक़ माण्हू आवाम जो हॾु ॾुखी वतन दोस्त साहब इन जो ईअं बेगुनाह क़तलु थियणु न घुरिजे हा, इन जी मज़मत कई वई। हाणे उन सिलसिले में FIR दाख़िल थी वई। FIR में नॉमिनेट कोन हुया पर माण्हुनि शादियूं गॾु करे ॾिनियूं, पंहिंजे वास्तेदार माण्हू बाबा हिननि माण्हुनि इहो कयो ऐं ख़ुदि नसरुल्ला गॾाणी जो पंहिंजो बि चवणु हो, बार बार ॿुधायो पियो त मुंहिंजे पोयां लॻल आहिनि ऐं थी सघे थो मां मारे वञा या मूं ते हमिलो थिए। हाणे उन सिलसिले में जेके माण्हू इन में प्रोसिक्यूशन वारनि जेके माण्हू शामिलु कया आहिनि, जवाबदार कया आहिनि, उहे उन में ॿुधो थो वञे त ॿुधायो थो वञे त सरदार ख़ालिद ख़ान लुंड, उहो ऐं उन जा ॿिया दोस्त ऐं या वास्ते वारा माण्हू जेके इन केस में घुर्बल उहे आया हुआ कराची में सिंध हाई कोर्ट में, हुननि पंहिंजी प्रोटेक्टिव बेल वरिती आहे ऐं उन बेल वठण जे दौरान जॾहिं हू ॿाहिरि निकिता आहिनि त उते असांजे कुझु वकील बिरादरी जे जेको सो नौजवान वकीलनि उते हुल हंगामो कयो, गोड़ कयो ऐं उन्हनि खे हुननि ॾाढो तकलीफ़ में विधो। हाणे जॾहिं हू तकलीफ़ में पिया पिए त पोइ इहो ॿ ॻाल्हियूं थियूं। हिकिड़े पासे त माण्हू इन ते ख़ुशि पिए थिया, ॿिए पासे माण्हुनि जेके ॾुख पिए कयो त इहे न थियणु खपे। हाणे ॻाल्हि इहा त सिंध में हींअर शौर जो ज़मानो, अॻे हूंदा हुआ लीडर, उहा लीडरशिप जेका हुई उहा शौर ॾियण सां गॾु उहा वरी किथे न किथे रहमदिल हूंदी, किथे न किथे उहा किन किन वाक्यनि खां कन लाटार कंदी या उहा उन में न पवंदी। पर हाणे त अॻुवाणी जो मसइलो आहे, अॻुवाणी त माण्हू पंहिंजी पाण कनि था, नंढो मसइलो थिए या वॾो मसइलो, सिंध गॾु थींदी, सरापा एहतजाज थींदो। तव्हांखे यादि हूंदो जिंदो बाई जो मसइलो हो, हुन में सभु सॼी सिंध गॾु हुई। हुकुमरान पार्टियूं ऐं अपोज़िशन पार्टियूं इन मामले में गॾु थियनि या न थियनि, पर सिंध जा बाशौक़ नौजवान माण्हू गॾु थींदा जिन खे इन नसरुल्ला शहीद नसरुल्ला जे क़तल ते जेको सो तमामु घणो ॾुख थियो आहे। हिन खां अॻु में बि इहे वाक़िया थींदा रहिया आहिनि। मिसाल तौरु नज़ीर अब्बासी उनखे बेगुनाह क़तलु कयो, त बि सिंधी माण्हू थिया ऐं सरापा सॼी सिंध। उन खां पोइ बाद में फाज़िल राव जो मसइलो थियो, फाज़िल राव खे बेगुनाह क़तलु कयो, क़तल जो सबबु को बि कोन हो, हू सिर्फ़ु सिंध दोस्त, हारी दोस्त, आवाम दोस्त माण्हू ऐं उन जे ॾुखनि हंजनि लाइ जदोजहद कंदो। उन खां पोइ हुननि वरी असांजे हिते फ़ख़्रु कंदा हुआसीं, सिंध जो तमामु वॾो सियासी अॻुवान बशीर ख़ान कुरैशी, हुनजो त को कसूर ई कोन्हे। माण्हू गॾु कंदो हो, माण्हू अहिड़ा मिंथ में काफ़िला वठी वञी माण्हू सां एहतियात कंदो, सिर्फ़ु ॾोहो इहो त कराची में 23 मार्च ते हू कराची जे सिंधी माण्हू गॾु कंदो, इहो त हक़ आहे, इहो जमूरी हक़ आहे, माण्हू गॾु थींदा। हाणे छा सूरत थी, नज़ीर अब्बासी क़तलु थी वियो, फाज़िल राव हुयो, नज़ीर अब्बासी हुयो, उन खां वॾा फोर्स वेठा वॾा माण्हू उहे क़तलु थींदा रहिया। हाणे उन क़तल में जेके क़ुवतूं शामिलु आहिनि, अॻे उहे ॾिठल कोन हुयूं, हाणे उहे ॾिसनि थियूं उहे केरु। सरदार ख़ालिद या इहे आहिनि, पर अञा के ॿियूं क़ुवतूं जेके असांजे नौजवान माण्हुनि जे शौर खे पसंदि नथियूं कनि, बर्दाश्त नथियूं कनि। हाणे शौर त वधंदो, तव्हां छा बि कयो, शौर खे रोकण वारा हुई लीडरशिप। हाणे लीडरशिप त आहे कान, माण्हू गॾु थींदा, माण्हू गॾु थींदा, ॾुखनि ऐं ॻोल्हावनि खे मुंहुं ॾियण लाइ गॾु थींदा। ॾुख ॾींदव असीं गॾु थींदासीं, सिंध गॾु थींदी, मुल्क गॾु थींदो, पाकिस्तान जा मज़लूम माण्हू सभु गॾु थींदा।
असीं चऊं था त असांजा मसइला पूरे पाकिस्तान जे मज़लूम माण्हुनि जा मसइला। तंहिंजे करे हाणे इहो जेको वाक़ियो थियो आहे उन जे बारे में के माण्हू इंतज़ारु कंदा, के माण्हू ख़ुशि थियनि था, उहा पंहिंजी जाइ ते। पर आईंदा आऊं चवां थो मुंहिंजो हिकिड़ो ख़ासि अर्ज़ु आहे हुकूमत तबक़नि खे बि या इन कमनि में जेके माण्हू पवनि था, माण्हू मारण वारे धंधे में न पवनि। सिंध हाणे इहो माण्हू बाशौर माण्हू जो क़तल बर्दाश्त न कंदी। सो अॼु जो पंहिंजो जेको ॿरंदड़ मसइलो आहे उहो इहो जेको हाई कोर्ट में जेको वाक़ियो थियो आहे उन बारे में तव्हांखे थोरी आगाही ॾिजे त इहो वाक़ियो इहो थियो आहे। ऐं इहो वाक़ियो ॿुधाए थो त आईंदा बि जेकॾहिं सिंध जो बाशौर माण्हू को बि ईअं बेदर्दी सां क़तलु कयो वियो त पोइ रद्द अमल थो थिए। दुनिया में सॼी दुनिया में रद्द अमल थिया हिते बि थियो। तंहिंजे करे हाणे पंहिंजो जेको अॼोको प्रोग्राम उहो इन ते त हाई कोर्ट में जेका ज़मानत वारो मसइलो हो नसरुल्लाह गॾाणी जे क़तल में जेके जवाबदार ॼाणाया विया आहिनि उन सां इहो मसइलो थियो आहे। हाणे जेकॾहिं ॿियो अहिड़ो मसइलो थींदो त मुल्क जा मसइला पैदा थींदा, मुल्क में इन क़िस्म जी सूरत हाल पैदा न थियणु खपे। सो साथियो मुंहिंजो हीउ अॼोको प्रोग्राम इन ते आहे, ॿरंदड़ मसइला बर्निंग इशूज़। जेकॾहिं पसंदि अचे त उनखे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो, शेयर कयो। तव्हांजी वॾी महिरबानी।